अवासा शेयर कंदासीं। सिंध सरकार पारां मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ भरपूर कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अवां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। चीफ सेक्रेटरी मोहम्मद सोहेल राजपूत जी सदारत हेठ क़ीमतुनि ते कंट्रोल बाबति इजलास थियो आहे। नए ऑर्डिनेंस तहत ॾंड गिरफ़्तारी ऐं शयुनि जे सरकारी अघनि ते नीलामी थींदी। अवां खे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे। सिंध सरकार पारां मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ भरपूर कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो आहे। चीफ सेक्रेटरी जो चवणु आहे त नए ऑर्डिनेंस तहत ॾंड गिरफ़्तारी ऐं शयुनि जे सरकारी अघनि ते नीलामी थींदी। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सिंध सरकार पारां मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ भरपूर कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो आहे। चीफ सेक्रेटरी मोहम्मद सोहेल राजपूत जी सदारत हेठ क़ीमतुनि ते कंट्रोल बाबति इजलास थियो। चीफ सेक्रेटरी जो चवणु आहे त नए ऑर्डिनेंस तहत ॾंड गिरफ़्तारी ऐं शयुनि जे सरकारी अघनि ते नीलामी थींदी। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर राजा असगर सूमरो खां। जी राजा, वजह छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, सिंध हुकूमत जो मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ भरपूर कार्रवाई करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नए ऑर्डिनेंस तहत ॾंड गिरफ़्तारी ऐं शयुनि जे सरकारी अघनि ते नीलामी खे यकीनी बणाइण लाइ चीफ सेक्रेटरी सिंध मोहम्मद सोहेल राजपूत जी सदारत हेठि इजलास थी वियो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो आहे सिंध अंदरि जेके बि रमज़ानुल मुबारक में जेके ज़ख़ीरा अंदोज़ आहिनि, जेके नाजाइज़ अघ पंहिंजे हथनि जा मुक़ररु कया आहिनि, जेके अवाम खे ॿिन्ही हथनि सां लुटनि था पिया, उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे सख़्तु फ़ैसिलो कयो वियो आहे त उन्हनि ख़िलाफ़ नए ऑर्डिनेंस तहत गिरफ़्तारियूं ऐं ॾंड उन ते पिणु विधो आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नए ऑर्डिनेंस तहत ॾंड जी हद वधाए 1 लख रुपया कई वई आहे ऐं हुन चयो त उन्हनि जो चवणु हो त 3 ॾींहंनि ताईं दुकान सील करे समूरो सामान ज़ब्त पिणु कयो वञी सघे थो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ शिकायतूं पिणु अची रहियूं आहिनि त रमज़ान मुबारक जे महीने में जेके दुकानदार ऐं मुनाफ़ोखोर आहिनि, उहे जेको आहे त वाधू अघनि ते शयूं